Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. पाकिस्तान जो भारतीय अगराई के जवाब में ऑपरेशन बुनियान हलमरसूस जारी। भारत के आदमपुर, उधमपुर, सूरतगढ़ एयरबेसिस केतरियूं एयरफील्ड्स S-400 दिफाई निज़ाम तबाह करे छॾियो। अस्करी सैटेलाइट भी जाम। सिक्योरिटी ज़रियन मूजिब पाकिस्तान के अवाम ऐं मस्जिदनि के जन एयरबेसिस का टारगेट किया वियो हो, उन्हनि हदफनि खे निशानो बणायो वियो। सुबुह जो दुश्मन खिलाफ़ ऑपरेशन बुनियान मरसूस शुरू किया वियो। भारत ते फतेह 1 मिसाइल फायर किया विया। फतेह मिसाइल की रेंज 120 किलोमीटर है। मिसाइल में जदीद नेविगेशन सिस्टम ऐं आला दुरुस्ती शामिल है। पाकिस्तान भारतीय जहाज के जवाब में शुरू कल ऑपरेशन बुनियान मरसूस के दौरान आदमपुर में भारत जो एयर डिफेंस सिस्टम S-400 तबाह करे छॾियो। पाक हवाई फौज कार्रवाई दौरान भारतीय फौज के सैटेलाइट जाम करे छॾी। सिक्योरिटी ज़रियन जो चवणु आहे त भारतीय दिफाई निज़ाम JF-17 थंडर जे हाइपरसोनिक मिसाइलन उड़ाए छॾियो। भारत के दिफाई निज़ाम S-400 की मालियत $1.5 अरब है। पाकिस्तान भारत के भरपूर जवाब ॾींदे उधमपुर, आदमपुर ऐं पठानकोट एयरबेसिस समेत केतरियूं एयरफील्ड्स तबाह करे छॾियूं। भारतीय रियासत महाराष्ट्र जी इलेक्ट्रिक कंपनी ते साइबर हमलो करे बिजली जो निज़ाम मुकम्मल तौर जाम करे छॾियो। मिलिट्री सैटेलाइट के भी जाम कयो वियो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी रियासत गुजरात में भी पाकिस्तानी ड्रोन्स केतिरनि कलाकनि ताईं उॾाम कंदा रहिया। भारत जी बोडंडा एयरफील्ड भी तबाह। भारतीय जहाज खिलाफ पाक बेड़ा बेड़ाक जहाज पानी में लाहे छॾिया। पाक बेड़ा जो चवणु आहे त कंहिं बि मिस एडवेंचर जो मुक़ाबिलो करण लाइ तयार आहियूं। भारतीय एयरक्राफ्ट केयर ऐं जहाज़नि जी मुसलसल मॉनिटरिंग कई पई वञे। भारतीय बेड़ा जा असासा पाकिस्तान लाइ हिकु पुरकशिश हदफ़ साबित थींदा। पाक बेड़ा जे तर्जुमान जो चवणु आहे त जेकॾहिं भारतीय नेवी पाकिस्तान जे तरफ़ां मेरी अखि खणी अॻिते वधी त अरबी समुंड में ॿोड़े छॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान एक ज़िम्मेवार ऐं अमन पसंद क़ौम जी हैसियत सां भारतीय अगराई जे मुक़ाबले में सब्र जो मुज़ाहिरो कयो। भारतीय जहाज सबबि पाकिस्तान वटि पंहिंजे ख़ुदमुख़्तियारी जी दिफ़ा ऐं पंहिंजे शहरनि जे तहफ़ुज़ लाइ फ़ैसिलाइतो जवाब ॾियण खां सवाइ ॿियो को रस्तो न बचियो। पूरी क़ौम मुतहद आहे। भारतीय जहाज जे मुक़ाबले में पंहिंजी हथियारबंद फ़ौज जी भरपूर हिमायत करे थी। पाकिस्तान मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान पाक भारत छिकताइण वारी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। वज़ीर आज़म सदर खे भारत ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति अॻ भराई खां आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जी पाक फ़ौज जी बहादुरी जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म अॼु क़ौम खे अहम ख़िताब कंदो। वज़ीर आज़म जो बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर सां फ़ोन ते राब्तो। भारत ख़िलाफ़ ऑपरेशन ते एतमाद में वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अल्हम्दुलिल्लाह पाक फ़ौज मज़बूत तरीक़े सां ताक़तवर जवाबु ॾिनो आहे। भारत पाकिस्तान ते मिसाइल ऐं ड्रोन हमला कया। चाराणे क़दमनि जे बावजूदि पाकिस्तान इंतहाई सबुर खां कमु वरितो। पहलगाम वाक़े ते हक़ीक़त ॼाणण लाइ गैर जानबदारणी जांच के भारत रद्द कयो। अॼु सुबुह ॿीहर भारत नूर खान एयरबेस ऐं ॿियनि हंधनि ते मिसाइल हमला कया। भारतीय हमलनि में ख़ाली हथे ऐं मासूम शहरनि खे निशानो बणायो वियो। भारत जी कार्रवाइनि जो पाक फ़ौज भरपूर जवाबु ॾिनो। वज़ीर आज़म जूं कामयाब ऑपरेशन ते क़ौम खे वाधायूं। भारत न मुड़ियो त जवाबु उन खां वधीक सख़्तु हूंदो।
पाकिस्तान जी अस्करी ऐं सियासी क़यादत अमेरिका खे वाज़े पैगाम ॾेई छॾियो। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जा आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार सां फ़ोन ते राब्ता। भारत सां शिकतण घटण लाइ सहकार करण जी आस। अमरीकी परॾेही वज़ीर आर्मी चीफ आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो करे सब्र खां कमु वठण जी सलाह ॾिनी। अमरीकी परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान ऐं भारत सब्र खां कमु वठनि। ख़िते में अमन जी बहाली सॼी दुनिया लाइ अहम आहे। अमरीका ॻाल्हियुनि लाइ किरदारु अदा करण लाइ तयारु आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक डार अमरीकी आश जी वाखाण कंदे चयो त बाल हाणे भारत जी कोरट में आहे। पाकिस्तान ते हाणे हमिलो थियो त असां पंहिंजूं कार्रवायूं कंहिं बि सूरत में न रोकींदासीं। DGISPR चयो आहे त भारत पाकिस्तान में 3 एयर बेसिस ते मिसाइल हमला कया, जन खे एयर डिफेंस सिस्टम नाकारा बणाए छॾियो। पाक हवाई फ़ौज जा समूरा असद सां महफ़ूज़ आहिनि। असां हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़म्मत कयूं था। पाकिस्तान वटि इलेक्ट्रॉनिक सबूत मौजूदु आहिनि। भारत सिखनि खे निशानो बणाए पाकिस्तान जे ख़िलाफ़ नफ़रत पैदा करणु चाहे थो। भारत 7 ऐं 8 मई जी राति जो बि अमृतसर ते 3 मिसाइल फायर कया हुआ। पाकिस्तान जी बका जे लाइ भारत खे जवाबु ॾियणु ज़रूरी हो। भारत खे जवाबु मिलण बाद ठाह तरफ़ अचणु मुश्किल थी वियो आहे। भारत मामले खे वधाए रहियो आहे। हाणे वधीक नुक़सानु थींदो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त भारत 4-5 ॾींहंनि खां तमाशो लॻायो हो। भारत खे चई रहिया हुआसीं त असांखे भित सां न लॻायो। मोदी जांच वारी ॻाल्हि न ॿुधणु चाही। असां अमेरिका खे बि चयो हो त पहलगाम वाक़े जी जांच करायो। पाकिस्तान रुॻो जवाबु ॾिनो आहे। भारतीय फ़ौज बि पाकिस्तान जी जवाबी कार्रवाई में नुक़सानु थियण जी तस्दीक करे छॾी। भारतीय फ़ौज जो चवणु आहे त पाकिस्तान 26 हंधनि ते हवाई हमला कया। भारत जे अस्करी ठिकाणनि खे निशानो बणाइण लाइ तेज़ रफ़्तार मिसाइल इस्तेमालु कया विया। इंडियन फ़ौज जे कर्नल सोफिया प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान यूकैब ड्रोन्स, लॉन्ग रेंज हथियार ऐं जंगी जहाज़नि जो इस्तेमालु करे भारतीय फ़ौजी इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो। उधमपुर, पठानकोट, आदमपुर, बच, भटिंडा स्टेशन जहिड़नि एयर बेसिस ते फ़ौजी सामान ऐं अलकारनि खे नुक़सानु पहुतो। श्रीनगर, अवंतीपुर ऐं उधमपुर में हवाई एयरबेस खे बि निशानो बणायो वियो। चीन पाक भारत तकरार हल करण में मदद करण जी आशा करे छॾी। चीन जे परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त वधंदड़ पाक भारत शिकताण ते नज़र आहे। ॿई धुरियूं शिकताण खे घटि करे अमुन ऐं इस्तेहकाम खे तरजीह ॾियनि। ॿई मुल्क अहिड़नि क़दमनि खां पासो कनि जिन सां शिकताण वधे। ॿई धुरियूं तकरार खे सियासी हल जे पुरअमन रस्ते ते वापसि आणनि। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान विच में टेलीफोन राब्तो। सऊदी परॾेही वज़ीर जी पाकिस्तान तरफ़ां सब्र ते ॿधल क़दम खणण जी वाखाण। इसहाक डार सऊदी परॾेही वज़ीर खे भारतीय हमलनि ऐं पाकिस्तानी जवाबी कार्रवाई खां आगाह कयो। ॿिन्ही अॻुवाणनि विच में वेझा राब्ता रखण ते बि इत्तिफ़ाक़। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो भारतीय मुंसब जयशंकर सां फ़ोन ते राब्तो। पाक भारत शिकताण घटाइण ते ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर वधीक तकरारनि खां बचण ऐं तामीरी ॻाल्हि ॿोल में सहकार जी आशा कई।
ऐं पाक भारत छिकताण सबबि पाकिस्तान जूं हवाई हदूं सुभाणे 12 वॻे ताईं हर क़िस्म जी उॾामुनि लाइ बंदि। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी मूजिबि पाक भारत छिकताण सबबि सॼी मुल्क में हवाई हदूं सुभाणे 12 वॻे ताईं बंदि कई वयूं आहिनि। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी उन हवाले सां नोटिस बि जारी करे छॾियो।